वफाकी बजट में मुतमैन नाया हुकूमत पंहिंजी नाअहली कोरोना पुछां लगाए रही है। बजट तकरीर दौरान गोल करे अवाम जो माहौल खराब कर दो बुधायो वने तो आलमी उडामो आई सरहदूं कैं बंद कयूं। इमरान खान इल्जाम है तो लॉकडाउन मुराद अली शाह कयो। इहो ही वज़ीर आज़म है जो लॉकडाउन की हिमायत कई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस चयाई सब फैसला इतफाक राय सखा तो पोइ इल्जाम उते छो पिया लगाया वञनि। वज़ीर आज़म की ज़ाती राय ते अमल जो पाबंद नाहियां। सिंध के गवर्नर ऐं ॿियनि जमायतुनि की मुशावरत सां लॉकडाउन कयो। वज़ीर आज़म ॿुधाए तो छा हिन जी याददाश्त कमज़ोर त नाहे। कराची की कोरोना वायरस मुतासर इलाक़नि में अॼु शाम खां सख़्त लॉकडाउन जो ऐलान। नोटिफिकेशन जारी। लांडी, शाह फैसल, खारदर, ली मार्केट, मलिर टाउन, मेट्रोपुल, यूसी सदर, 8 बंस रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में लॉकडाउन थींदो। नोटिफिकेशन मूजिबि लॉकडाउन अॼु शाम 7 वॻे खां 2 जुलाई ताईं हूंदो। लॉकडाउन वारनि इलाइक़नि में वापारी सरगर्मियूं मुअतल हूंदियूं। खाधे पीते जे शयुनि जा दुकान ऐं मेडिकल स्टोर खुलियल रहंदा। मास्क पाइण लाज़मी हूंदो। कंहिंखे बि अचवञ जी इजाज़त न हूंदी। पब्लिक ट्रांसपोर्ट ऐं मेल सवारी ते पाबंदी हूंदी। लॉकडाउन वारनि इलाइक़नि में होम डिलीवरी की इजाज़त न हूंदी। लॉकडाउन की भनकड़ी कंदड़नि खिलाफ कार्रवाई कई वेंदी। डॉक्टर इमरान फारूक कतई केस में समूरन जवाबदारनि खे उम्र कैद की सज़ा। ख़ालिद शमीम, मौज़म अली ऐं मोहसिन अली खे उम्र कैद की सज़ा ॿुधाई वई। दहशतगर्दी टोड़ अदालत के जज शाहरुख अर्जमन केस जो फ़ैसिलो ॿुधायो। अदालत में जवाबदारनि खे 10-10 लख रुपया ॾंड की सज़ा ॿुधाई। वफाकी हुकूमत जो BNP सरबराह के परछाई जो फैसलो। वज़ीर आज़म की हिदायत। हुकूमती कमेटी BNP सरबराह अख्तर नींगर सां ॻाल्हियूं कंदी। मुल्क में कातिल कोरोना वायरस की तबाहकारी जारी। वायरस के वधीक 118 मरीज मौतुनि जो अंग 3093 थी वियो। 24 कलाकनि दौरान 5358 नवां केस ज़ाहिर। वबा सुफ़लनि जो अंग 1,60,118 थी वियो। सिंध में 59,983, पंजाब में 60,138, KPK में 19,613, इस्लामाबाद में 9,242, गिलगित बल्तिस्तान में 1,164 ऐं आज़ादपुर में 706 केस रिपोर्ट। सॼी दुनिया में कोरोना वायरस जा हानिया जारी। वबा हिन वक़्त ताईं 84,40,000 खां वधीक माण्हुनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो। कोरोना वायरस 4,51,000 खां वधीक हयाती गिरकाए वरितियूं। अमेरिका में मुतासिरनि जो अंग 22,34,000 खां वधीक थी वियो। ब्राज़ील में 9,60,000, रूस में मुतासिरनि जो अंग 5,53,000 खां वधीक थी वियो। हिन वक़्त ताईं 44,14,000 खां वधीक माण्हू वबा ते सोभ मारण में कामयाब। कश्मीर में इंतजामिया कोरोना वायरस के वधंदड़ केसनि बावजूद चौपाई माल की पिड़ी खोलण की इजाज़त ॾेई छॾी। रेलवे स्टेशन भरिसां माल पिड़ी ते हज़ारे मालूमनि की भीड़। समाजी रुखी मुकम्मल नज़रअंदाज। कोरोना वायरस की केसिस वधण जो ख़दशो। इस्लामकोट में माल की पिड़ी लगी वई। हज़ारे माण्हुनि जी भीड़ लथल। कोरोना पखड़जण जो ख़तरो। इंतजामिया ग़ाइब। माल की पिड़ी में ईंदड़ माण्हुनि SOPs खे विसारे छॾियो। सिंधड़ी वेझो आथरा मोरी में ढगी के पानी प्यारनि तां नींगर ते तशद्दुद। राजन मुनवर ऐं गुलाब डायरी पुट ते तशद्दुद जो निशानो बनायो। नींगर जे वालिद जो इल्ज़ाम। पुलिस नींगर के इलाज जो लेटर ॾेई छॾियो। बाक़ी जो केस दाख़िल न थियो। ऐं कंबर वेझो घोटमेड़ा में हथियारबंदी जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद, 1 ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंदी फायरिंग करे सरकारी हथियार भी खणी विया आहिनि। मेजबानियों करो दी जो तोहफा चाहते हो। और मेजबान, सच्चे मेजबान जी, सच्ची सुनिया।
ये मेरा स्टाइल है। एनाटॉमिकल फिटिंग और एक्स्ट्रा एब्जॉर्बेंसी के साथ सबसे अच्छा, सबसे बेहतर मोना पापा बेबी डायपर। 1166 पर कॉल करके उनको मदद